बंगले मथां हाँ मुझे तो साईं जो दर आयो आहे हाँ साईं मंठार फ़कीर जी दरगाह 16 सितंबर 2016। ये शाम जो नज़ारो तव्हांखे ॾेखारियूं पिया, बेहद ख़ुशी। हे साम्हूं तव्हां ॾिसो पिया मस्जिद, उन सां गॾु गॾु रोज़ो साईं मंठार फ़कीर राजड़। ये उनजे आते जे अंदर ॿियूं क़बरूं या फ़कीर। तमाम मथे दरगाह ठहियल आहे, जंहिंमें फ़कीर मंठार फ़कीर जो बैत मशहूरी आहे। भली ज़ात बीरनि जी जंहिं दर ॾेखारियो दोस्त जो, तव्हांखे ॾेखारियूं था त दरगाह ज़मीन खां केतिरे मथे ठहियल आहे। ये साम्हूं ॾिसो था तव्हां, ज़मीन आबाद आहे, पाणी जी ढंढ साम्हूं इंतहाई सुठो मंज़र। सूरज ॾही रहियो आहे। अदोला वरायो साईं तारियो भील फनकार। काफ़ी टाइम का साईं हिते ही दरगाह ते हूंदा आहिनि। तारियो भील साहब अॼु अचण जो मौक़ो नसीब थियो। तव्हांखे दरगाह जे चौतरफ़ जा सीन नज़ारा। असां साइड खां अची वियासीं।